छो रात निंड कान कई थी छा? अम्मा पुछी त ईअं थी जीअं तोखे का ख़बर ई न आहे। मुंहिंजी त हर राति ईअं ई जाॻंदे गुज़रंदी आहे। मां त अंगड़ियुनि ते तारा घणे घणे खुटाए छॾंदी आहियां, पर निंड न ईंदी आहे। पर तुंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि अॼु कुझु ॿियो थी ॿुधाए। तूं राति जे पोएं पहिर किथां निकिरी वई आहीं? अम्मा चवी छा थी? मां जेकॾहिं केॾां निकिरां त हिन वक़्तु मां तुंहिंजे साम्हूं हिते वेठी हुजां। मां तुंहिंजी मां आहियां, तूं मुंहिंजी मां न आहीं। अम्मा रुगो ॾिसण में फ़ाइदो न आहे। मां त उहा हूंदी आहे जेकी पंहिंजे औलाद जे दिलि में दर्द खे सम्झे, पर उहो तूं न सम्झी सघंदी। ऐं ॻाल्हि ॾिसण जी आहे त ॾिसंदा त रोज़ मूंखे तारा बि आहिनि, त मुंहिंजी अखियुनि में घणा ॻोढ़ा आहिनि। मूंखे रुगो तूं इहो ॿुधाए, तूं राति जो वेही किथां हुई आहीं? मल्हार ॾे वई हुयसि। हिकु ॾींहुं मां उन वटि हमेशह लाइ हली वेंदसि। किथे हो मल्हार? छा हू वापसि मोटी आयो आहे? हुनजी त ॻोठ में अचण ते पाबंदी लॻल आहे। तूं किथे मिली आहे हुन सां? अम्मा तव्हां मुंहिंजे पेरनि में त ज़ंजीरूं पराए सघो था, बाक़ी ख़्वाबनि ते संगर कंहिं न आहिनि विधा अॼु ताईं। मल्हार मूंसां ख़्वाब में मिलण आयो, पर हिकु ॾींहुं मां उन ॾे सच में हली वेंदसि। बाबा जेको सानम जो गुलाम रसूल आहे उनखे मां छॾ छो छॾिया आहियूं? बाबा गुलाम रसूल आहे न, उहो अञा नंढड़ो आहे। ईअं सम्झो त हुनखे पंहिंजी माउ जी थञ अञा वाछुनि मां पे थी वहे। जॾहिं हू वॾो थींदो न तॾहिं हुनखे पंहिंजे मासीअ जे घरां वठी हिते रहाईंदासूं, पंहिंजनि हथनि सां मानी बि खाराईंदासूं। ॾाढा मां अॼुकल्ह ॾिसां पियो तोखे त तूं पत्थर दिल मां मेण थींदो पियो वञे। तोमें नयूं नयूं तब्दीलियूं ईंदियूं पियूं वञनि, सफ़ा नरम थी वियो आहे। मखण खाईंदो आहीं छा? पोपट इहो कीअं भला अॼु मूंखे परखी त मुंहिंजी दिलि नरम थी वई आहे? ॾाढा पुछी थो त कीअं? जेको चिबड़ो खान तोखे ॾिठे कोन वणंदो हो, अॼुकल्ह उन सां वॾियूं कचहरियूं आहिनि, रूह रिहाणियूं आहिनि। ॼण साहु हुजे तुंहिंजो चिबड़ कान। हा यार पोपट सच पियो थो चए। मूंखे पंहिंजे ज़मीर मरामत कई आहे त मूं ॾाढो ज़ालिमनि जे तरफ़ां अची हिननि सां ज़ुल्म कयो आहे। बसि मुंहिंजे लाइ तूं बि दुआ कर त ख़ुदा मूंखे माफ़ करे। पोपट ईअं त तो नरमी कान कई, इन नरमीअ जी का ख़ासि वजह, को ख़ासि सबब? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।